अस्सलाम नाज़रीन, मैं आपका दोस्त भागत पॉडकास्ट 360 सां गॾु जेकॾहिं तालीमी मयार ऐं तालीम जी ॻाल्हि कयूं त अॼु बि असांजे मुल्क में 26 मिलियन ॿार जिन्हनि जी उमिरि 5 खां 15 सालनि जी आहे उहे स्कूल खां ॿाहिरि आहिनि। उन जे बावजूदि कुझु शख़्सियात अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके उन्हनि ॿारनि लाइ कोशिशि कंदियूं आहिनि जिन्हनि जो बेघर हुजनि, जिन्हनि जो कुझु सहारो न हुजे, ग़रीब हुजनि, उन्हनि खे का तालीम ॾेई सघिजे, उहा बि मुफ़्त ऐं उन्हनि खे ॻोल्हे तालीम ॾिजे। उन्हनि लाइ स्कूल क़ाइमु कया वञनि, उन्हनि लाइ किताब ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके अरेंज कयूं वञनि। अॼु बि जेका असां सां शख़्सियत मौजूदु रही आहे, उन्हनि हिन वक़्तु ताईं 36 अहिड़ा स्कूल क़ाइमु कया आहिनि जंहिंमें ग़रीब ॿार तालीम हासिलु कनि था, उन्हनि खे किताब, यूनिफॉर्म फ्री ॾिनो वञे थो। अॼु असां सां मौजूदु आहिनि जुनैद खोसो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जुनैद साहब, वेलकम पहिरियां मीडिया 360 पॉडकास्ट ते। ऐं असांखे ख़ुशी थिए थी त तव्हां जहिड़ी शख़्सियत आहिनि जेके एजुकेशन लाइ कमु कनि थियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां टाइम कढियो। बिल्कुलु, तालीम जो तव्हांखे ख़बर आहे कि पूरे मुल्क में जेको फुक़दान आहे, माण्हू नंढड़ा ॿार 5 साल खां वठी 15 साल ताणी अॼु ताणी उन्हनि स्कूलनि जा मुंहुं न ॾिठा आहिनि, स्कूलनि जो माहौल न वरितो आहे। असांजो बेसिकली कमु ई उन्हनि ॿारनि ते आहे जेके स्ट्रीट ॿार आहिनि, जेके गलियुनि में, रोडनि में, रस्तनि में हिकिड़ा आम ॿार महसूसु थींदा आहिनि, लेकिन तमामु वॾे स्किल वारा हूंदा आहिनि। लेकिन वॾा थी करे उहे या त कंहिं अहिड़नि नशे जे आदियुनि में अची वेंदा आहिनि, या त कंहिं अहिड़नि माहौलात में हलिया वेंदा आहिनि जेको अॼु असांजे माशरे में तव्हां ॾिसो पिया क्राइम वधी विया आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ शयूं अहिड़ियूं वधी वियूं आहिनि जेको असांजे माहौल छा पूरे समाज लाइ हिकिड़ो वॾो मसइला थी विया आहिनि। बिल्कुलु, असां एजुकेशन ते वधीक तव्हां सां डिस्कस कंदासीं, लेकिन आउं चाहींदुसि त तव्हां आवाम खे ॿुधायो त तव्हांजो पंहिंजो जेको आहे उहो इंट्रोडक्शन छा आहे, तव्हां इहो प्रोजेक्ट कीअं शुरू कयो, कीअं ख़्यालु आयो ऐं तव्हां कीअं इहो स्टार्ट कयो ऐं पाण बेसिकली कहिड़े नोईअ जे फैमिली बैकग्राउंड सां तालुक़ु रखो था, तव्हांखे आइडिया कीअं आयो? सर बिल्कुलु, असां 2016 में पंहिंजी जंहिं महिल स्कूल जी तालीम या यूनिवर्सिटी जे माहौलनि मां गुज़रंदा हुआसीं त असां काफ़ी अहिड़ियूं शयूं महसूसु कंदासीं। दिलि में इहो शौक़ु हूंदो हुयो त असां बि अहिड़नि ॿारनि लाइ कोशिशि कयूं जेके असांखे सुबुह सवेरे हिकिड़े रोडनि रस्तनि ते सुम्हंदे नज़र अचनि पिया, या पंहिंजे अहिड़नि हरकात में नज़र अचनि पिया जेके असांजी माना हिकिड़ी फीलिंग उनखे महसूसु करे पई त कुझु न कुझु हिननि लाइ कजे। ऐं इहो हिकिड़ो मुंहिंजे लाइ वॾो इनिशिएटिव हो कंहिं अहिड़े ॿारनि खे पढ़ाइणु जेके ॿार कॾहिं स्कूल न विया हुजनि, जिन्हनि जे अंदरि समद बोझ या नशे जी आदत हुजे, ऐं मुख़्तलिफ़ सिगरेट्स जेके हेठि किरियल हुजनि उन्हनि खे पीअंदा हुजनि, ऐं तमामु घणियूं अहिड़ियूं बैड आदतियूं आहिनि जेके आउं तव्हांखे ॿुधाए न सघां उन्हनि ॿारनि में हुयूं, ऐं उहे बि असां क़रीब वञी करे महसूसु कयूं। त पोइ मुंहिंजो ख़्यालु थियो त छो न हिन ॿारनि खे असां को अहिड़ो माहौल ॾियूं, अहिड़ो सिस्टम ॾियूं। अगरि असां कंहिं गवर्नमेंट स्कूल में वञूं पिया त हीअ ॿार हुते वेही न पिया सघनि, छो त आम ॿारनि खां हीअ डिफरेंट ॿार हुआ। त पोइ असांजो इहा हिकिड़ी कोशिशि रही त असां छो न हिननि लाइ हिकिड़ो इनिशिएटिव वठूं खेमा स्कूल जो। उन्हनि में मूं वटि चंद मुंहिंजा क़रीबी दिलि वारा दोस्त हुआ जिन्हनि मुंहिंजी सपोर्ट कई, ऐं अॼु बि उहे मुंहिंसां शाने बनिशाना गॾु आहिनि, हर वक़्तु मुंहिंजी सपोर्ट कंदा रहंदा आहिनि। असां वटि कोई फंडिंग न आहे, कोई असां वटि को फॉरेन फंडिंग, कोई असां लोकल फंडिंग कोई अहिड़ी ख़ासि न आहे। असां पंहिंजी मदद पाण ते फस्ट स्कूल असां हिकिड़ी डोनेशन सां कलेक्ट कयो हुयो, जेको अॼु घोड़ा ग्राउंड में हिकिड़ो हुयो, ऐं उन्हनि ॿारनि खे असां उतां खां महसूसु कयो कि हीअ ॿारनि जे अंदरि टैलेंट आहे। छो त माण्हुनि जा इलाही रविया हुआ, माण्हुनि इलाहिनि चयो असांखे त हीअ ॿार नथा पढ़ी सघनि, तव्हां कुझु नथा करे सघो। ऐं असां अॼु पंहिंजी माना हिन प्रोग्राम में आऊं दाविया सां चवां पियो त इन्हनि ॿारनि जूं सैकड़ो अॼु सक्सेस स्टोरियूं असां वटि मौजूदु आहिनि जेके असां ॾेखारे सघूं था। मुंहिंजी फैमिली बैकग्राउंड ते इहो आहे, आउं हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थो, ऐं मुंहिंजो बेसिकली ॻोठु आहे जोही हाजी ख़ान, ऐं आउं 20 साल खां मुंहिंजी पैदाइश हैदराबाद सिंध में आहे। ऐं हाणे आउं चाहियां पियो त इन्हनि ॿारनि लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कयां, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु बि मुंहिंजी कोई बिल्डिंग कान्हे, अॼु बि मुंहिंजे लाइ कोई एॾो वॾो मुंहिंजो सेटअप कान्हे, लेकिन आउं जिथे बि खेमा ॾिसंदो आहियां, जिथे बि ॿार ॾिसंदो आहियां, जिथे बि ॿारनि जी फैमिलीज़ ॾिसंदो आहियां, उते वञी पंहिंजो हिकिड़ो खेमा स्कूल क़ाइमु कंदो आहियां, बिना कंहिं मदद, बिना कंहिं लालच, बिना कंहिं माण्हू जे चवणु। उते वञी पंहिंजी स्टेशनरी परचेस कंदा आहियूं, पंहिंजो हिकिड़ी चटाई वठंदा आहियूं, ऐं उन खां अलावा उन्हनि ॿारनि लाइ हिकिड़ो बोर्ड वठंदा आहियूं ताकी उते को बि माहौल जेको असांजा दोस्त आहिनि, असांजी ॿुधण वारा आहिनि, पंहिंजी तालीम ॾियनि पिया। असां ज़्यादातर असां उहे स्टूडेंट आहिनि जेके एज़ अ यूनिवर्सिटी में, मेरान में, लम्स में,
पढ़नि पिया उहे ई असांजा फीमेल मेल असांजा दोस्त आहिनि जेके वक़्ती बर वक़्ती पंहिंजा 2 साल कोई 3 साल के अहिड़ा बि दोस्त आहिनि जेके सालनि खां असां सां अॼु बि गॾु आहिनि त उन सां असांजो इहे स्कूल रहंदा आहिनि। ऐं ॿियो मुंहिंजी तालीम जेका आहे उहा इस्लामिक कल्चर में आहे ऐं फाइनल ईयर कई आहे मास्टर कई आहे। ऐं उन खां अलावा अॼु बि मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे हिते अचण जो त आउं इन्हनि खेमा स्कूल खे वधायां माण्हुनि ताणी इहे मैसेज पुॼायां ताकी असां हिन मक़सद खे कॾहिं हाणे नथा छॾे सघूं। तव्हां जॾहिं फस्ट टाइम फील कीअं कयो त ही ॿार जेके आहिनि हिननि में टैलेंट बि आहे ऐं ज़ाया था थियनि ही कंहिं बुरी आदत में था वञनि पोइ तव्हां कीअं फील थियो ऐं पोइ कीअं उन्हनि खे कलेक्ट कयो? सर अक्सर मुंहिंजी आए दिन मुंहिंजे पंध जो माना हूंदो त आउं माना ट्रेवल घटि कंदो हुउमि पंध जो सफ़रु घणो कंदो हुउमि ऐं शयुनि खे महसूसु कंदो हुउमि हर शइ खे कीअं थियनि पियूं। हिननि ॿारनि खे अक्सर आउं ॾिठो आहे या त ही फुटपाथनि ते सुता पिया हूंदा आहिनि या पेट्रोल पंप जे कंहिं अहिड़े जॻहियुनि ते सुता पिया हूंदा आहिनि या रोडनि रस्तनि ते सुम्हिया पिया हूंदा आहिनि। आउं इन मां महसूसु कयो जंहिंमहिल आउं सुबुह जे टाइम ते वॉक करे वेंदो हुउमि त इन्हनि ॿारनि खे ऐं सुम्हंदे ॾिसंदो हुउमि रोडनि ते के अहिड़ा ॿार हूंदा जेके वॾे वॾे स्कूलनि में वेंदे ॾिसंदो हुउमि त आउं उन मां हिकिड़ो महसूसु कयो छो न ही ॿार बि हुन ॿारनि वांगुरु अचनि ही ॿार बि उन्हनि ॿारनि वांगुरु सुबुह जो तयारु थियनि ही ॿार बि उन्हनि वांगुरु स्कूल में वञी स्कूल जो माहौल वठनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे अमीरी ऐं ग़रीबी जो, फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे माहौल जो मिलण ऐं न मिलण जो। त आउं उन्हनि शयुनि खे माना हिकिड़ो मेंटेन करण जी कोशिशि कयां पियो। थी सघे थो अॻियां असांखे हिन में सक्सेसफुली केतिरी मिले थी लेकिन अॼु ताणी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हुनि सपोर्ट कया जंहिं ताणी बि वेंदा आहियूं त असांखे मीडिया जा असां शुक्रगुज़ार आहियूं 360 जा जिन्हनि असांखे पाण हिकिड़ी रिस्पेक्ट ॾिनी असांजे कम खे सराहियो हिते घुरायो ऐं असां अञा बि चाहियूं पिया त हिननि ॿारनि लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। असां इंसान दोस्त मिलनि ऐं हिननि कमनि में असां सपोर्ट कनि ताकी हीउ माहौल असांजो सिलसिलो अॻियां वधंदो रहे। अॼु बि सैकड़ो ॿार अहिड़ा आहिनि जेके तालीम खां दूर आहिनि। खेमा स्कूल तव्हां हिकिड़ो क़ाइमु कयो जॾहिं फस्ट टाइम तव्हां खेमा स्कूल क़ाइमु कयो त हुन में केतिरा ॿार आया ऐं उन्हनि खे कीअं मोटिवेट कयो त तव्हां अचो तव्हांखे पढ़णु खपे तव्हांखे सुठियूं आदतूं सिखणु खपनि तव्हांखे किताब ॾींदासीं इहो कीअं तव्हां मोटिवेट कयो? ॿार त चवंदा आहिनि हू हिकिड़ो गुलदस्ते वांगुरु हूंदो आहे जहिड़ी तरफ़ वालदेन या जहिड़ी तरफ़ उन्हनि खे उस्ताद खीचे ओड़ी तरफ़ ई वेंदा आहिनि। मूंखे यादि आहे फस्ट टाइम जंहिं महिल असां स्कूल क़ाइमु कयो त असां वटि हिकिड़ो नंढो ई सेटअप हुयो ऐं उहो सेटअप को एॾो वॾो न हुयो लेकिन असां वटि उहे शयूं हुयूं जीअं ॿारनि लाइ टॉफ़ीज़ वठी वियासीं ॿारनि खे असां माहौल जो ॿुधायो उन्हनि जे वालदेन खे मोटिवेट कयो त बाबा हीअ तव्हांजो सरमायो आहिनि अॼु तव्हां हिननि खे पिनण में अॼु तव्हां हिननि बैड आदतनि में लॻायो था लेकिन केसि ताईं थींदो हिननि जी का सोर्स ऑफ इनकम ठाहियो ताकी हिननि ॿारनि खे ईअं न सिर्फ़ु तालीम ॾियो तालीम सां गॾोगॾु असां लाइ केतिरा ॿार पंहिंजा हुनरनि में बि लॻा आहिनि जेके के सिलाई जो कोर्स कनि पिया के अहिड़ा ॿार आहिनि जिन्हनि खे असां कंप्यूटर जा कोर्स करायूं पिया जेके एज खां थोरा वधी आहिनि के अहिड़ा ॿार आहिनि जेके असां बाइकनि मकेनिक ते बीहारे छॾिया आहिनि के हेयर कटिंग ते बीहारे छॾिया आहिनि त असां उन्हनि खे इहो ई प्रोवाइड कंदा आहियूं या के अहिड़ा आहिनि जिन्हनि जो रोज़गार न हूंदा त असां के अहिड़े दोस्त खे चई करे उन्हनि जो नंढो ठेलो वठी ॾींदा आहियूं ताकी हू पंहिंजे कंहिं न कंहिं इनकम जनरेट करे छो त हींअर हू शयूं न रहियूं आहिनि जीअं असां 24 साल 14 साल पढ़ूं नंढी नंढियुनि शयुनि सां बि असां पंहिंजी इनकम खे जनरेट करे सघूं पिया त पोइ उन टाइम जेके नंढा नंढा ॿार हुआ असां उन्हनि खे इहे ई मोटिवेशन ॾिनीसीं त तव्हां एतिरो पढ़ो घटि में घटि तव्हांखे हिकिड़ो लेटर त लिखी अचणु खपे या उन खां पोइ एतिरो तव्हांखे तालीम हुजे किथे वञो था कंहिं शहर में वञो था त किथे कराची वञो था त कराची कहिड़े हंध ते पुॼो त कंहिंखे पुछो न तव्हां उते वञी करे उन जॻह ते पुॼी वञो उन बोर्ड खे पढ़ी सघो ऐं असां वटि अल्हम्दुलिल्लाह उन टाइम मूंखे यादि आहे त असां वटि तक़रीबन 12 ॿार आया हुआ या वधि खां 10 या 12 छो त उहो रुझान ई न हुयो तालीम जो ॻाल्हि ई न हुई लेकिन जॾहिं असां वालदेन खे मुतमिन कयो ऐं मूंखे यादि आहे अॼु बि उन स्कूल में असांजा 60 खां 70 ॿार पढ़नि पिया रेगुलर बेसिस में ऐं वालदेन पाण छॾे वेंदा आहिनि हिकिड़ो ॾींहुं बि ॿार न ईंदा आहिनि त वालदेन असांखे चवंदा आहिनि त असांजे ॿारनि खे तव्हां वठणु अचो या असांजा ॿार हेॾां हलिया विया आहिनि सुभाणे ईंदा त इहे शयूं ॾिसो असांजी सक्सेस स्टोरीज़ आहिनि। अच्छा तव्हां हीअं ताईं 36 स्कूल क़ाइमु करे चुका आहियो असांखे थोरो ॿुधाईंदा त तव्हांजे 36 स्कूल किथे किथे कमु था कनि? सर बिल्कुलु असांजा त कोई एॾो आलीशान स्कूल आहिनि कोन हिकिड़ा नंढा ई जीअं स्टार्ट में चई हुयमि त असांजे पूरे सिंध में जीअं टंडो फज़ल थी वियो टंडो हैदर थी वियो हैदराबाद में सरिश नगर जा कुझु इलाइक़ा बंदि जूं पटियूं आहिनि इन पासे कासमाबाद जा जेके बाईपास वारा इलाइक़ा आहिनि हिते ईअं असां वरी पंहिंजो टंडो मोहम्मद ख़ान अची वञूं उते बि जीअं एरियाज़ अहिड़ी कची आबादी आहिनि उते ईअं उमरकोट में अची वञूं ऐं ईअं वरी माना मुख़्तलिफ़ अहिड़ा विलेजिस जीअं
जिथे जिथे असां सम्झंदा आहियूं टंडो माना जाम थी वियो, अहिड़नि एरियाज़ में असांजा स्कूल आहिनि ऐं उहे स्कूल फ्री ऑफ कॉस्ट हलंदा आहिनि। उते किथे असांजो स्कूल में ईअं बि आहे त 15 ॿार बि आहिनि, किथे असांजे स्कूल में 20 ॿार बि आहिनि, किथे असांजे स्कूल में 50 ॿार बि आहिनि। जामशोरे में बि माशाल्लाह असांजो स्कूल आहे त उते असांजा काफ़ी थोरा वधी ॿार विया आहिनि। त माना माहौल ते डिपेंड करे थो, जिथे असां माहौल ॾियूं पिया कहिड़े बाज़ोकात, छो त ही उहे माना माण्हू आहिनि जिथे हिननि जो को घर न हूंदो आहे। ही अॼु हिते आहिनि त सुभाणे के ॿिए हंधि हूंदा आहिनि। ऐं असां काफ़ी अहिड़ा शिफ्टेड स्कूल बि कंदा रहंदा आहियूं, जीअं अगरि अॼु हितां 20 फैमिली हली वियूं त असां उते उन्हनि जे लाइ सहूलियत लाइ वरी उते स्कूल कायम कंदा आहियूं ताकी उन्हनि जी तालीम वरी उतां खां ई शुरू रहे। अच्छा, हिन में जेको तव्हां ॻाल्हि ॿुधाई त तव्हांखे जेके कुझु दोस्त मदद कनि था, उहे दोस्त कहिड़ी मदद में? हिकु ॾिसो न, मुश्किल मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि हेल्प करण जा। हिकिड़ा उहे हिन में साधु मां जीअं चाहियां त भई मां ॿारनि खे पढ़ाए सघां थो, मूं वटि पैसा न आहिनि, मां पैसा नथो ॾियां, पर मां तव्हां वटि अचां थो, पढ़ायां थो, ठीकु आहे। हिकिड़ा उहे आहिनि जेके तव्हांखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिन स्कूल खे रन करण लाइ, ॿारनि लाइ किताब वठण लाइ कुझु फंडिंग पैसनि जी ज़रूरत पए थी, ठीकु आहे, ऐं ट्रांसपोर्टेशन जी ज़रूरत पए थी। त उहे कहिड़ा कहिड़ा दोस्त आहिनि, कहिड़े कहिड़ी मद में तव्हांजी मदद कंदा आहिनि ऐं कीअं कंदा आहिनि? सर आउं माना हिकिड़ी ॿुधायां कि असांजे मोहतरम उस्ताद मैडम साइमा कुरैशी हुई, जिन्हनि माना जंहिं टाइम आउं बि हिकिड़ो स्टूडेंट हुउमि त उन्हनि फस्ट टाइम दोस्तनि जी सपोर्ट रहंदी आहे, पर तव्हांजो कि एज़ अ वॉलंटियर तौर पे न उहे असांखे एतिरो सपोर्ट कंदा आहिनि कि हू पंहिंजो वक़्तु ॾींदा आहिनि। उहो वक़्तु बि वॾो हिकिड़ो कीमती हूंदो आहे, उन्हनि जा 2 कलाक ॾियणु, लेकिन हू पैसे जी मदद में, छो त मूंखे ख़बर आहे पाण स्टूडेंट आहियां त कहिड़ी मुश्किलातुनि खां माण्हू गुज़रंदो आहे, लेकिन आउं अॼु बि थैंकफुल आहियां ऐं हमेशह रहंदमि त मुंहिंजे हिन पूरे काज़, हिन पूरे मक़सद में मैडम साइमा कुरैशी असांखे सपोर्ट कई आहे। ऐं फस्ट डे खां जॾहिं असांजा सम्झो कि अहिड़ा मज़बूत स्कूल बि न हूंदा हुआ, शायदि काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके असांखे डिग्रेड बि कंदा त हीअ स्कूल तव्हांजा चंद ॾींहंनि जा आहिनि, चंद ॾींहंनि खां पोइ तव्हां सभु शयूं, इहे माण्हू इलाही करे विया, लेकिन उन शख़्स असांखे मैडम साइमा कुरैशी जेके ऑस्ट्रेलिया में रहंदा आहिनि लेकिन हिते पाकिस्तान में हुननि जी रिहाइश आहे, मुसलसल सालनि खां असांखे हर मद ऐं हर मंथ असांखे सपोर्ट कंदा आहिनि। ऐं इन्हनि ख़ासि इन्हनि ॿारनि लाइ ताकी ही ॿारनि जी तालीम न रुके। ऐं अल्हम्दुलिल्लाह आउं उन्हनि जा तमामु घणो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त हू सिर्फ़ु इन्हनि जी स्टेशनरी में न बल्कि टीचरनि जी सैलरीज़ में जेको जीअं को 2 कलाक ॾिए थो त उन्हनि खे फ्यूल ख़र्च किथां अचे, त असां 4000, कंहिंखे 5000, कंहिंखे 3000 इहे बि असां ॾींदा रहंदा आहियूं। त ऐं कुझु दोस्त जेके असांजा आहिनि उहे दोस्त असांखे अॼु बि सैकड़ो दोस्त आहिनि, मूं वटि काफ़ी लिस्ट आहे दोस्तनि जा, नाला नथो ॿुधाए सघां, पर उन्हनि जो दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त हू असांखे अॼु बि पंहिंजे टाइम, आउं न चवंदो आहियां असांजे शाम में बि स्कूल हलंदा आहिनि, मॉर्निंग में बि हलंदा आहिनि त इवनिंग में बि हलंदा आहिनि, असांजे 3 टाइम शिफ्टनि में हलंदा आहिनि। दोस्तनि खे असां इहो रिक्वेस्ट कंदा आहियूं बाबा तव्हां पंहिंजो कहिड़ो बि 2 कलाक असांखे ॾियो, जंहिंमें तव्हांजो फलाणी लोकेशन आहे, फलाणी लोकेशन में वञी तव्हां ॿारनि खे तालीम ॾियो। अच्छा, हिन में जेकॾहिं पाण ॻाल्हि कजे थी सक्सेस स्टोरीज़ जी, ॾिसो तव्हां स्कूल खोले छॾियो, ॿार पढ़ी विया, पाण खां पोइ गुम थी विया, ठीकु आहे। अॻे जेको मेन स्ट्रीम आहे स्कूल जो, अॻिते एजुकेशन आहे, 5 आहे, 5 खां पोइ वरी जेका मैट्रिक आहे, उहे कुझु सक्सेस स्टोरीज़ तव्हांजो आहिनि त जेके इन्हनि मां तव्हां पढ़ाए करे मेन स्कूलनि में दाख़िल कया, गवर्नमेंट स्कूलनि में, उहे अॼु जेके आहिनि इंटर या इन लेवल ते पहुता हुजनि? सर तक़रीबन 15 ॿार अहिड़ा आहिनि असांजी नॉलेज में, असांजी डॉक्यूमेंटेशन थियल आहे, जेके ॿार IBA टेस्ट जेका आहे, जेका तव्हां लतीफ़ाबाद में आहे, उहा उन्हनि क्लियर कई आहे ऐं उहो हींअर स्कॉलरशिप फुली फंडेड गवर्नमेंट जी स्कॉलरशिप ते उते रहनि बि था ऐं उते पढ़नि बि पिया। फस्ट इहा सक्सेस रेट। सेकेंड असांजी उहा आहे जिन्हनि वालदेननि वटि NIC कोन हुआ, जिन्हनि वालदेन वटि का डॉक्यूमेंटेशन रिकॉर्ड न हुयो पंहिंजो, असां उन्हनि जा बेफाम ठाराया, पैदाइशी सर्टिफिकेट ठाराया, छो त इहा रिक्वायरमेंट आहे स्कूल जी, गवर्नमेंट स्कूल ईअं न खणंदी आहे ॿारनि खे। ऐं असां UC चेयरमैन जा बि तहे दिलि सां, लोकल गवर्नमेंट सां DC कमिश्नर साहब जा, जिन्हनि असांजी सपोर्ट में उन्हनि ॿारनि लाइ इहे काफ़ी माना असांजी रिक्वायरमेंट घटि करे उन्हनि ॿारनि खे ठाराए ॾिना। अॼु तक़रीबन अहिड़ा 150 ॿार आहिनि मुख़्तलिफ़ हैदराबाद में, सिर्फ़ु गवर्नमेंट में न, असांजो सेंट बोनाविचर में बि तव्हांखे ॿार मिलंदो। उन्हनि जे उन खां अलावा कोई अहिड़ा प्राइवेट स्कूल्स आहिनि जेके सुठा ऐं वॾे लेवल ते आहिनि ऐं उन्हनि जा नाला सभिनी जा नथो कयां, उते बि असांजा ॿार पढ़नि पिया ऐं फ्री ऑफ कॉस्ट। कुझु अहिड़ा ॿार आहिनि जिन जे असां मंथली पेड बि कयूं पिया। गवर्नमेंट में बि काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जेके पंहिंजी माना असां ॿारनि ते इहो फोर्स न कंदा त तव्हां किथे वञणु चाहींदा, असां वालदेन खे इहो चवंदा आहियूं त बाबा हाणे तव्हांजी ज़िम्मेदारी त आहे, असांजी बि ज़िम्मेदारी आहे, लेकिन तव्हांजो ॿारु जिथे वञणु चाहे थो तव्हां उते। तव्हां कॾहिं इहा कोशिशि में सां तव्हां प्राइवेट स्कूलनि जी ॻाल्हि कई
त उते छाकाणि त गवर्नमेंट जो हुन में हिकिड़ो रेशो रखियलु आहे त हेतिरो रेशो ॿारनि जो जेको आहे तव्हांखे फ्री ऑफ कास्ट पढ़ाइणो आहे। जी जी त उन बिहाफ ते तव्हां केतिरी गवर्नमेंट तव्हांजी हेल्प करे थी ऐं जेकॾहिं नथा कनि त तव्हां उन्हनि ते केतिरी शिकायत खणी आयो त भई प्राइवेट स्कूल जॾहिं हिन ते एतिरो आहे तो असांजा ॿार नथा खणनि, उन में केतिरी तव्हांखे मुश्किलात पेश थियूं? सर बिल्कुलु स्टार्ट में त काफ़ी मुश्किलात आयूं, लेकिन अलहमदुलिल्लाह हाणे ही चेहरो माण्हुनि खे नज़र अची वेंदो आहे जिते बि। ऐं ॿी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, मुंहिंजे इदारे जो चैनल VHB आहे, माण्हू मूंखे मां न ॾिसंदो आहियां, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके आउं पर्सनली नथो सुञाणा, लेकिन आउं उन्हनि जे स्कूल में वेंदो आहियां त ऑलरेडी उहो मूंखे सुञाणनि था। ऐं अॼु बि आउं रिसेंटली तव्हांखे ॿुधायां जेका 3 ॿार मूंखे एडमिशन कराइणा लतीफ़ाबाद 8 नंबर में, ऐं उहो हिकिड़ो उमर नाले स्कूल हुयो। ऐं यकीन रखो मुंहिंजे वञण सां उहो फीमेल मूंखे सुञाणे पई, ऐं उहे 3 ॿार छो त एडमिशन फीस हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे हुनजी, माना आम कोई फैमिली वञे त उन्हनि खे कमर टोड़े छॾींदा आहिनि, एॾो अख़राजात ॿुधाईंदा आहिनि की उहो पढ़ाइण खां ई माना हलियो वञे। यकीन रखो जॾहिं मुंहिंजा 3 ॿार विया त उन्हनि एडमिशन फीस माफ़ु करे छॾी, ऐं उन्हनि जी जेका मंथली फीस आहे उहा हाफ़ करे छॾी, 50% माना करे छॾी, ऐं उन्हनि जा कोर्सिस जेके 6-6, 8-8 हज़ार जा मिलनि पिया उहे हुननि कंहिं ॿिए ॿार जा खणी करे उन्हनि खे ॾियारे छॾिया। त इहे माना हिकिड़ी कंहिं अहिड़नि ग़रीब वालदेननि जी अगरि 3 ॿार बि विया त उन्हनि जो अधु त वज़न हल्को थी थो वञे। बिल्कुलु। अच्छा, हाणे जॾहिं इन्हनि सॼिनि शयुनि जी ॻाल्हि कयूं था त तव्हां जो फ्यूचर प्लान छा आहे, त तव्हां छा था चाहियो? इवन तव्हांजे अॻिते जेकॾहिं कुझु प्लानिंग्स हूंदियूं त हाणे ज़िंदगी में जेको आहे हे स्टार्ट थी वियो, अॻिते छा था करणु चाहियो? सर असांजो फ्यूचर प्लान इहो ई आहे त असांखे हर साल नुक़सानु थींदो आहे जॾहिं सैलाब फ्लड इफेक्ट ईंदा आहिनि, सिर्फ़ु माण्हुनि खे ॿियनि खे थींदो, लेकिन असांजे खेमा स्कूल में तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। मुंहिंजो फ्यूचर प्लान इहो ई आहे त इन्हनि ॿारनि लाइ हिकिड़ी आलीशान बिल्डिंग ठारायां जिथे इन्हनि ॿारनि खे मोटिवेट कयो वञे, इन्हनि खे माना सम्झो कि रिहेबिटेशन कयो वञे, ताकी ही ॿार इन नशे जी बीमारियुनि मां निकिरनि। छो सैकड़ो अहिड़ा ॿार ईअं न आहे त असां सभु सक्सेस स्टोरी ॿुधायूं था, इन महिल केतिरा अहिड़ा ॿार आहिनि जेके असांजे हथनि मां निकिरी वेंदा आहिनि, उहे कंहिं न कंहिं अहिड़े माहौलात में अची वेंदा आहिनि, अहिड़नि जॻहियुनि ते अची वेंदा आहिनि जितां असां नथा कढी सघूं। छो त हिते 90% ऐं समाज में चई सघां थो, अल्लाह माफ़ु करे, 90% अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिननि खे बैक अहिड़े रस्तनि ते हणी छॾींदा आहिनि जितां हू ॿारु वापसि न पियो अचे। त असां चाहियूं पिया हिकिड़ो आलीशान पंहिंजो रिहेबिटेशन सेंटर ठाहियूं जेके पूरे सिंध जा ॿार आहिनि, बल्कि पूरे सिंध छा पूरे पाकिस्तान में जिथां जिथां बि असां वटि अचणु चाहिनि, असां उन्हनि जी रिहेबिटेशन करायूं, सुठे तरीक़े सां उन्हनि खे ॿारनि खे उन्हनि बीमारियुनि मां कढूं जेके समाज जी उन्हनि खे लॻल आहिनि। के अहिड़ियूं जंहिंमां समंद बोन जो नशो थी वियो, पेट्रोल जो नशो कंदा आहिनि, इहे ॿार सिगरेट पीअंदा आहिनि, इहे मैनपुरियूं खाईंदा आहिनि, हर उहो हरकत कंदा आहिनि जेके अॼु थोरी मिक़दार में कंदा आहिनि, लेकिन सुभाणे इहे वॾी मिक़दारनि में करणु शुरू कंदा आहिनि, जंहिंसां इलाही नुक़सानु थींदो आहे। ऐं असां चाहियूं पिया त उन्हनि ॿारनि खे उन्हनि शयुनि मां कढी प्रॉपर हिकिड़े गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ अहिड़ा इंस्टीट्यूट जेके अॼु सहूलियतूं ॾियनि पिया, गवर्नमेंट जा असां तहे दिलि सां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं, मिनिस्टर साहिब जा एजुकेशन जा, जेको एॾो वॾो कमु कनि पिया, त असां उन्हनि सां इन्हनि खे कनेक्ट कयूं ताकी ही ॿारनि जो मुस्तक़बिल ठहे। छो त असांजो इदारो बि हिकिड़ो मख़सूस माना इदारो आहे, उन खां वधीक नथा वधी सघूं। त गवर्नमेंट ते हिकिड़ो वॾो मां ऐं चंदन पीउ जे मिसाल आहे, त उहो हिकिड़ो माना करे सघे थी, स्टेट करे सघे थी, उहो असां सपोर्ट करे। अॼु बि मोड़े काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जिन्हनि जी असां निशानदेही करे सघूं था, असांजी सपोर्ट कई वञे, गवर्नमेंट असां सां कोलैबोरेशन करे, त असां अहिड़नि ॿारनि खे इलाही कुझु फ़ाइदो ॾेई सघूं था। मतिलबु तव्हां जेको चाहियो था, ठीकु आहे, तव्हां जेकॾहिं पर्सनली असांखे फंडिंग नथा कयो जी, त तव्हांजे मदद सां तव्हां सां गॾु कोलैबोरेशन करे अहिड़ा सेंटर क़ाइमु कया वञनि जिते ॿारनि खे रिहेबिलिटेट कयो वञे, सभ खां पहिरियों हुन मां बीमारियूं आदतूं कढियूं वञनि, बुराइनि खां बचायो वञे, हिकिड़ो सुठो शहरी ठाहिण खां पोइ हुनखे एजुकेशन जो सिस्टम में आंदो वञे, ठीकु आहे, ऐं पोइ सोसाइटी लाइ हिकिड़ा सुठा पॉज़िटिव थी सघनि था। उहो तव्हां कहिड़ो प्लान आहे? फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकिड़ी बिल्डिंग जीअं तव्हां चओ था तव्हांजे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्कूल चेंज थींदा रहंदा आहिनि, पर हाणे गवर्नमेंट सां तव्हां अहिड़ो कहिड़ो जेको आहे प्लान ठाहियो था त भई हुतां सां तव्हांजी कहिड़े तरह सां मदद कनि पंहिंजी हुन एरा में रही करे, पंहिंजे हुन माहौल में रही करे? सर ॾिसो, असांखे हिकिड़ी बिल्डिंग जी ज़रूरत आहे, छो त असां ॿारनि जी काफ़ी लिस्टिस गवर्नमेंट जा हर जाइ ते प्राइमरी स्कूल्स आहिनि, सेकेंडरी स्कूल्स आहिनि, उन में तव्हांखे हिकिड़ो पोर्शन बि ॾेई सघनि, उनमें पोर्शन ॾियनि। ऐं मोॾे गवर्नमेंट जी हिकिड़ो पोर्शन हुयो बि, लेकिन चंद मिंटनि लाइ हुयो, चंद ॾींहंनि लाइ हुयो, उन खां पोइ ख़तमु थियो। हाजी इस्माइल जेको स्कूल हुयो मूंखे गवर्नमेंट जे तरफ़ खां मिलियल हुयो, लेकिन मूंखे नोटिस न ॾिनो वियो, न हुनजो लेटर ॾिनो, बसि ईअं ई हुयो तव्हां 2 ॾींहं 4 ॾींहं 2 महीना पढ़ायो, उन खां पोइ बंदि कयो हुयो।
त असां चऊं था प्रॉपर हिकिड़ी गवर्नमेंट जी माना मदद सां असांखे ॾिनो वञे त असां चलो मॉर्निंग में स्कूल हले पियो, इवनिंग में असांखे ॾिनो वञे, इवनिंग में असां उनखे रिकवर कयूं, उन्हनि ॿारनि खे रिकवर कयूं जेके ॿार इन एरियाज़ में आहिनि लेकिन स्कूल नथा पहुची सघनि, असां उन्हनि लाइ कुझु फ़ाइदो करे सघूं था। ऐं अगरि असांजी इदारे जी काई गवर्नमेंट जी सहकार सां अगरि इदारे जी हिकिड़ी पर्सनल बिल्डिंग थी वञे त खेमा स्कूल त असांजा क़ाइमु रहंदा, लेकिन खेमा स्कूल खां जेके हटी करे ॿार आहिनि जिन्हनि खे असां रिकवर नथा करे सघूं, असां चाहियूं था हुननि खे रिकवर करे गवर्नमेंट सां ई मुख़्तलिफ़ कंसल्टेशन सां असां जोड़े छॾियूं। गवर्नमेंट जा नंढा नंढा कोर्सिस शार्ट अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम्स जा इलाही सारा अचनि था, नेफ्टेक जा थी विया, त उन्हनि में असां हिनखे इंगेज कयूं ताकी ही स्किल त सिखी सघनि जेके ॿार वॾी उमिरि जा थी विया आहिनि त अहिड़नि अहिड़नि हरकत खां निकिरी करे रोज़ न त भला 2 ॾींहंनि में 2000 त कमाए सघनि, पंहिंजो घर जो चूल्हो त हलाए सघनि। जेके अॼु ॿार तव्हांखे ॾिसंदा हूंदो नंढा नौजवान ॿार अक्सरियत तव्हांखे ॿार मायूसीअ जो शिकार मिलंदा, या तव्हां आए ॾींहुं वाक़ियो ॾिसंदो त किथे कराची में फलाणे हंधि 2 नौजवाननि डकैती कई, उन्हनि जी टंग में गोली लॻी, फलाणे हंधि उन्हनि खे अलाह न करे फायरिंग थी वई। ही छो त असांजे नौजवाननि खे उहो रस्तो ई नथो ॾेखारियो वञे, असांजे नौजवाननि खे उहो तरीक़ो ई नथो ॿुधायो वञे, हुननि खे नंढे हूंदे खां जेको सिखियो जेको ॾिठो उनखे हू उन शयुनि में अमल आणनि था। हिन सोसाइटी में जेको आहे वॾो अलमियो इहो आहे त जेके ॿार आहिनि असांजा जेके तव्हां जिन्हनि सां कमु थियो आहे त उन जे पसे पर्दा छा अहिड़ा रीज़न आहिनि जेके तव्हांखे स्ट्रीट ॿार घणा था मिलनि, उन जेको तव्हां इन ते ज़ाहिर सी ॻाल्हि तव्हां कमु कयो आहे त उन्हनि खे तव्हांखे फील कयो हूंदो त असां आवाम ॼाणण थी चाहे थो कहिड़ा काज़िज़ आहिनि जो ॿार हिन नशे ते लही था वञनि या हिन पासे घरां निकिरी था वञनि या उहे कहिड़े क़िस्म जा ॿार आहिनि? सर असल में आउं चाहियां थो की इहा वॾी हिकिड़ी मायूसी आहे, छो त असां पंहिंजी ज़िमेदारी कोन था सम्झूं। आवाम शहूरी आवाम जेका आहे उहा ॿिए लाइ रोशनी पैदा कंदी आहे। मूंखे इहो थो लॻे अगरि असां पंहिंजो थोरो बि फ़र्ज़ु अदा कयूं न त पंहिंजे आस पास जे 4 ॿारनि खे ॾिसूं, उन्हनि लाइ कुझु कोशिशि कयूं त मूंखे नथो लॻे त ही ॿार एतिरा वधी वेंदा। ऐं वधनि इन वजह सां था त हिननि खे गुरबत आहे, गुरबत जी वजह इहा आहे त हर कोई अॼुकल्ह समाज में सिर्फ़ु पंहिंजे अगरि कोई ऑफिसर आहे त उहो पंहिंजे ॿारनि जो सोचे थो, उहो इहो नथो ॾिसे त अगरि मुंहिंजे महीने में अगरि 10,000 इनकम मथे आहे त 4 ॿारनि खे सपोर्ट कयां ताकी उहे अचनि। हाणे मूंॾे हींअर CA हिकिड़ो कोर्स आहे CSS जो, इस्लामाबाद में हिकिड़ी छोकिरी आहे जेका करणु चाहे थी, उन्हनि खे 2 सालनि जी सपोर्ट खपे ऐं मूंखे 100% कंफर्म आहे A1+ उहो मार्क्स खणे पई। अहिड़ा लाइ केतिरा नौजवान आहिनि जेके यंग मैन आहिनि, असां चाहियूं पिया पर उन वटि पैसा फीसिस न हुजण जे करे उहे ॿार उहे ज़ाया पिया थियनि। त माना असां चयूं पिया त हर कोई रोल, ही सिर्फ़ु जुनैद खोसो जो कमु न आहे या VHP जो कमु न आहे, सोसाइटी जो हर माण्हू अगरि पंहिंजो किरदारु अदा करे न त आउं चाहियां पियो त ही ॿार जेको अॼु असांखे आम ऐं हिकिड़ा आम शहरी लॻनि पिया, हीअ असांजो सरमायो थींदा, हीअ असांजी ताक़त थींदा, हीअ असांजो हथियार थींदा, सपोर्ट थींदा। लेकिन असां सपोर्ट हिननि खे करण ई नथा चाहियूं, असां हिननि खे महसूस ई नथा कयूं, बल्कि असांजे रोडनि ते अहिड़ा नौजवान नंढा वॾा ॿार भीख मंगंदे बि ॾिसूं था, असांखे इहा ताक़त न आहे जो असां हुनखे मोबिलाइज़ कयूं, एतिरो रस्तो ॾियूं ताकी हू भला असांजे आवाज़नि सां असांजे सुठे लफ़्ज़नि सां उहो अगरि कंहिं सुठे ट्रैक ते लॻी वियो असांखे पूरी ज़िंदगी हुनजो अजर मिलंदो अलाह जी तरफ़। जीअं तव्हां हींअर ॻाल्हि कई त कई छोकिरा जेके आहिनि ख़ैरात कनि था, ॾिसो जॾहिं असां ख़ैरातुनि में त 50, 100, 150 डेली ॾियण लाइ बि तयारु आहियूं त बची काई ख़ैरात थी वई, पर उन ख़ैरात खे प्रॉपर कंहिं मक़सद काज़ लाइ इस्तेमालु नथा कयूं, त को अहिड़ो असां वटि पैटर्न को अहिड़ो सिस्टम न आहे ठहियलु त जेकॾहिं मूंखे ख़ैरात ॾियणी आहे त मां हिकिड़े फ़क़ीर खे ॾियां त जॾहिं हुनखे 100 रुपया ॾींदुमि ऐं ॾींहं जा उहो 5,000 रुपया कमाईंदो त पोइ हू चवंदो त मां ऑफिसर खां भलो आहियां त हिननि खे कमु कयां, ठीकु आहे। उन जा वरी कुझु अहिड़ा ठेकेदार बि थियनि था त जेके चवनि था भई तव्हां पिनो गॾिजी खाईंदासीं, अधु तव्हां खणंदो अधु असां, उन में पोइ अगवा बि थियनि था, ॿारनि खे जेको मिसयूज़ बि कनि था पिया। त असां वटि सिस्टम अहिड़ो तव्हां को ॿुधायो त कीअं ठाहे सघिजे थो जेको माण्हू ख़ैरु ॾियणु चाहे हिननि फ़क़ीरनि जे ॾियण जे बजाए कंहिं सिस्टम लाइ ॾिए ताकी उन मां 4 ॿार फ़ाइदो वठी सघनि, चंद घर हली सघनि, उहो को अहिड़ो निज़ाम? सर असांजो त मक़सदु माना इहो ई आहे त इन्हनि ॿारनि ते कमु कयो वञे ऐं तमामु घणी ज़रूरत आहे। यकीन रखो जंहिं टाइम आउं स्टार्ट कयो त उन टाइम मूंखे ॿार थोरा नज़र ईंदा, लेकिन हाणे ही मुंहिंजे कम जो हिकिड़ो हिसो थी वियो आहे त ही ॿार मूंखे हर गली में सैकड़ो नज़र ईंदा आहिनि, जिथे असांजो इदारो छा असां जहिड़ा 10 इदारा हूंदा उहे बि नथा पुॼी सघनि, छो महदूद वसाइल आहिनि, महदूद शयूं आहिनि। हाणे असांखे गवर्नमेंट बि अगरि बुक्स मुहैया कंदी आहे त चंद ॿारनि जा तक़रीबन 10,000 ॿार 7,000 ॿार हिन खां मथे नथी ॾेई सघे, ॿार आहिनि सैकड़ोज़ जी तादाद में। त आउं चाहियां थो त वधि मां वधि तालीमी निज़ाम खे सुठो कयो वञे
ऐं ज़िम्मेदार शहरी थिए। हर ज़िम्मेदार शहरी थींदो। मां मञा थो इन जो आउटपुट जा थोरो देरि सां ईंदो, लेकिन इहो आहे त हींअर असां इनपुट शुरू कंदासीं त असांखे 3 सालनि 2 सालनि खां पोइ आउटपुट ईंदो। ऐं इहे ॿार यकीन रखो सिर्फ़ु रस्ते ॾेखारण जी ज़रूरत आहे ऐं इन्हनि खे रस्तो मिली वियो। अॼुकल्ह वसाइल इलाही सारा आहिनि, हर ॿार खे रुगो रस्तो नज़र अची वियो सही सां न, त काफ़ी तालीमी अहिड़ा इदारा आहिनि जिथां इहे पंहिंजो मसइला हल करे सघनि था, स्कॉलरशिप वठी सघनि था। ॿाहिरि जे लाइ केतिरा सैकड़ो इदारा आहिनि जिथे असांखे पहुचण जी देरि आहे, उन खां पोइ उहे शयूं मिलंदियूं आहिनि। इवन ॾिसो न, सिस्टम के सिधो आहे, गवर्नमेंट तव्हां खां को पैसो नथी वठे स्कूल में पढ़ाई जो, ठीकु आहे। तव्हां वटि उस्ताद फ्री आहे, तव्हां ड्रेस फ्री आहे, तव्हां वटि एजुकेशन फ्री आहे, तव्हां वटि किताब फ्री आहे। सिस्टम इहो आहे त मिले थो पर मोटिवेशन न आहे। असां ॿार सोसाइटी में जेके आहिनि उन ॿार खे वठी करे होॾे वञूं नथा। इवन ॾिसो किताबनि जो सिलसिलो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त 7,000 किताब या 10,000 किताब मिली था सघनि, उन खां ॿार वधीक आहिनि। असां वटि रिसाइकलिंग न आहे। मिसाल त मूं किताब वरितो उन ख़राबु कयो, ॾेई छॾियो, फिटी करे छॾियो, टेपरी में फिटी करे छॾियो, पकड़नि वारे वटि पियो आहे। ईअं छो न आहे त असां जेका बैंक हिकिड़ी जेका बुक बैंक क़ाइमु कयूं, जेको तव्हां कोर्स ख़तमु कयो आहे उनखे नीट एंड क्लीन वरी माण्हुनि खे ॾियो, उहो अॻियां स्टूडेंट त वञे, तव्हां वरी ॿिए खां वठो। ज़रूरी न हर दफ़े नओं किताब छपे, उन ते बि त एक्सपेंसिस था अचनि न। जॾहिं नओं किताब न छपे त मीन्स तव्हां उनखे जेकॾहिं क़ाइमु रखंदो, उनखे बहितर कंदो, त हिकिड़ी बुक बैंक हुजणु खपे। मूं पढ़ियो, मुंहिंजो कोर्स आहे, मुंहिंजे ॿारनि जो कोर्स आहे, जॾहिं बि मूंखे थींदो आहे त मां उन्हनि खे नीट एंड क्लीन करे वरी स्कूल वारनि जे हवाले कंदा, भई तव्हां वटि कोई स्टूडेंट अचे ही उनखे ॾियो। 2,500-3,000 मां ख़र्चु करे सघां थो, पर ॿियो ॿार नथो करे सघे, त उनखे कोर्स ॾियो, ठीकु आहे। इहो सिस्टम जेको आहे न उनखे बहितर करण लाइ तव्हां सर बिल्कुलु असां सोशल मीडिया ते हर दफ़ा आवाज़ उथारींदा आहियूं त ऐं गवर्नमेंट स्कूल प्राइवेट स्कूलनि में बि असां रिक्वेस्ट कंदा आहियूं जेके वॾा आहिनि त पंहिंजा बचियल किताब, बचियल स्टेशनरी, बचियल सामान असांजे ॿारनि खे ॾियो, छो त असांखे रिसोर्सिस त पैदा करणा आहिनि पंहिंजे ॿारनि लाइ। असां वटि अगरि 50 ॿार आहे, हुते असां वटि 30 कापियूं हुजनि, 20 वालदेननि खे न ॾींदासीं त वालदेन चवंदा असां पंहिंजा ॿार नथा पढ़ायूं, छो त असांखे त पंहिंजो खाइण लाइ कोन्हे, असां पंहिंजे पर डे खे नथा ॾिसी सघूं तव्हांजे हिन मसइले खे कीअं कयूं। त पोइ असांजा इहे कुझु ज़रियात आहिनि जेके असां यूज़ कंदा आहियूं। माना काफ़ी अहिड़ा गवर्नमेंट जा टीचर आहिनि, उहे बि असांखे सपोर्ट कंदा आहिनि। प्राइवेट स्कूलनि जा काफ़ी अहिड़ियूं आहिनि जेके असांखे स्कूल सपोर्ट कंदा आहिनि ऐं उहे असांजे लाइ रखंदा आहिनि। पोइ उहे असां उन्हनि ॿारनि खे उन में सपोर्ट में असां ॿारनि खे उन्हनि जी स्टेशनरी पूरी कराए वठंदा आहियूं। ऐं ॿियो असां हिकिड़ी नयो इनिशिएटिव वरितो आहे असांजे इदारे, हिकिड़ी अहिड़ी हिकिड़ी कॉपी ठाराई आहे जेका अॼु सैंपल कोन खणी आहियां, ज़रूरु ॾेखारियां। उहा इहा आहे त तव्हां लिखी करे वरी उनखे मिटाए सघो था। उन में तव्हां सिंधी बि आहे, उन में इंग्लिश बि आहे, उन में मैथ बि आहे। तव्हां लिखो वरी डस्टर असां ॾेई छॾंदा वरी मिटाए सघो। मार्कर जो सिर्फ़ु ख़र्चु हूंदो आहे ऐं असांजे वटि मस हूंदी आहे, उन मस खे यूज़ करे वरी मिटाए, छो त ॿार जी बेसिक खे पको करिणो पवंदो आहे। पहिरियां स्लेटनि जो दौर हो, स्लेटनि में चाक जी ज़रूरत पवंदी, हाणे उहो चाक जी बि ज़रूरत कोन्हे। हाणे अॼुकल्ह एॾो जदीद मिटाए छॾंदासीं, हाणे उन शइ जी ज़रूरत कोन्हे। असां वटि आहिनि माशाल्लाह, ऐं असां जेतिरो बि पंहिंजे मिक़दार में असां ऑफिस में असां पंहिंजे शयुनि खे असां वधाए सघूं। उन में वधि में वधि ख़र्चो असांजो ईंदो आहे 30 खां 25 रुपया, उहा असांजी हलंदी आहे तक़रीबन 6 महीना 8 महीना साल बि। पर ॿार खे असां यूज़ करण में असां पंहिंजे टीचर्स खे ॿुधाए छॾंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां करणु आहे जीअं असांजी रिसोर्सिस वधे रहंदा आहिनि। त अहिड़ियूं शयूं असां जनरेट कंदा आहियूं। पंहिंजा बैग्स बि असां ठाहींदा आहियूं ऐं बैग्स बि एतिरा सिंपल वारा ठाराईंदा आहियूं जंहिंजे में ख़र्चु असांजो सिर्फ़ु 120 रुपया ईंदो आहे। उहो हिकिड़े ॿार लाइ उन में कॉपीज़ बि रखे सघे थो, उन में पंहिंजी स्टेशनरी रखे सघे थो, उहो हुन वटि हले पियो। त अहिड़ियूं शयूं असां जनरेट कंदा आहियूं, छो त ॿाहिरि अगरि बैग वठणु वञूं त 1000 खां घटि न मिलंदो। ॿाहिरि अगरि का नंढी खां नंढी कॉपीज़ वठणु वञूं तॾहिं बि असांखे 100 खां घटि न मिलंदी। त माना पोइ ॿार कीअं कंदो? बार बार त असां कॉपीज़ नथा वठी सघूं, बार बार त वसाइल एॾा आहिनि कोन। ऐं तव्हांखे ख़बर आहे माण्हू हू पंहिंजे हिसाब सां सपोर्ट कंदा आहिनि। ऐं तव्हां वरी ॻाल्हि वांगुरु जीअं कंहिं ग़रीब खे ॾिसी करे भीख ॾियण लाइ त हू बार बार ॾींदा आहिनि, लेकिन इहो नथा ॾिसनि कंहिं स्कूल में कोई फलाही स्कूल आहे या कोई फलाही इदारो आहे या कोई बि गवर्नमेंट प्राइवेट आहे, उन्हनि में ॿारनि खे कापियुनि जी तक़सीम कयो। यकीन रखो असां लाइ केतिरा अहिड़ा गवर्नमेंट जा स्कूल ॾिठा जिन्हनि ॿारनि वटि ड्रेस न हूंदी आहे ऐं एहसास महरूमी में वेंदा आहिनि। के अहिड़ा स्कूल आहिनि जिन्हनि ॿारनि वटि कॉपीज़ न हूंदियूं आहिनि, पर गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, वालदेन नथा ॾेई सघनि। असांजी उते बि कोशिशि हूंदी आहे उन्हनि ॿारनि खे कॉपीज़ पहुचाइण जी, उन्हनि खे यूनिफॉर्म ॾींदा आहियूं। अच्छा, हाणे मां चाहींदुसि त तव्हां तालीम जो जेको सब्जेक्ट आहे एतिरो वसी आहे जो इनखे मतिलबु ॻाल्हाईंदे त जेको आहे हिन जा सजेशन्स आहिनि जेकॾहिं त तव्हांजो इदारो ठीकु आहे उन में तव्हां छा था चाहियो त तव्हांखे आवाम कहिड़े तरीक़े सां मदद करे, तव्हांजो जेको हुते
कीअं तव्हां सां कॉन्टेक्ट कनि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मां जेकॾहिं चाहियां थो त उहो कीअं अचां, तव्हांजो को सोशल मीडिया पेज आहे, का एड्रेस आहे, को फ़ोन आहे, जिते मिसाल त मूंखे ॾियण जो शौक़ु आहे, भई मुंहिंजे घर जा 4 ॿार आहिनि, हुन जा बैग ज़ाहिर सी ॻाल्हि थोरा सा रफ थींदा आहिनि, त अॼुकल्ह जो ॿार चए थो भला मां चेंज कयां, उहो एतिरो रफ न हूंदो आहे जो हुनखे फिटी कजे, उहो आहे त ॿियो ॿार हुनखे थोरो घणो सिलाई करे साफ़ करे यूज़ करे सघे थो। त अहिड़ा कई माण्हू हूंदा जिन वटि बुक्स हूंदा उहे ॾियणु चाहिनि था, उन्हनि वटि कोई माण्हू न लभंदो आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पर 3 दॿे वारे खे ॾींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां कंहिं वटि जेके आहिनि कॉपियूं हूंदियूं, ॿार जेके आहिनि उहो अधु कॉपी यूज़ कंदो आहे, अधु खां वधीक ख़ाली पई हूंदी आहे, उहे तव्हांखे ॾेई सघनि, त उहो तव्हां असां चाहींदासीं नाज़रीन सां शेयर कयो त तव्हां सां कहिड़े तरीक़े सां कॉन्टेक्ट कनि, कहिड़ी मद में तव्हांजी मदद कनि, तव्हांखे कहिड़े तरीक़े सां सपोर्ट करे सघनि था। सर बिल्कुलु नाज़रीन खे असां रिक्वेस्ट कयूं पिया, जेके बि ॾिसंदड़ आहिनि ॿुधंदा आहिनि, त VHB असांजो फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, ट्विटर ते पेज आहे, तव्हां उनखे फॉलो वठो, उनमें असांजो कॉन्टेक्ट नंबर बि लिखियलु आहिनि। ऐं तव्हां अगरि मंथली असांखे कंहिं स्कूल लाइ डोनेट करणु चाहियो था त असांजे इदारे जो NGO जो बैंक अकाउंट आहे, तव्हां उनमें सपोर्ट करे सघो था। ऐं ज़रूरी न आहे तव्हां सपोर्ट कयो, तव्हां असांखे मंथली कुझु न कुझु उन्हनि ॿारनि लाइ अची उन स्कूलनि में ॾियो, ताकी उन्हनि ॿारनि जो बि दिलि ख़ुशि थींदो ऐं तव्हां सेलिब्रेशन करे सघो था पंहिंजा डेज़ सुठा सुठा। अलाए केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी बर्थडे असांजे स्कूलनि में अची सेलिब्रेट कंदा आहिनि, ऐं अलाए केतिरा माण्हू हूंदा आहिनि जेके असांखे मंथली अची स्टेशनरी ॾेई वेंदा आहिनि। त असां चऊं था त तव्हां हिननि ॿारनि लाइ पाण जीअणु सिखो। VHB जुनैद खोसो हमेशह न रहंदो न, थी सघे थो असांजो अलाए केतिरो वक़्तु आहे, असांजो इदारो अलाए केतिरो टाइम कमु करे, लेकिन आउं चाहियां थो पाकिस्तान में अगरि मूं जहिड़ा 50 माण्हू बि थी विया न, इंशाअल्लाह ताला अॼु आउं अगरि 1000 ॿार खे या 200 ॿार खे बि मिसाल मुंहिंजी ज़ात मां, मुंहिंजे इदारे जी ज़ात मां अगरि फ़ाइदो थिए थो, अगरि 50 जुनैद खोसो हूंदा त 50,000 ॿारनि खे फ़ाइदो थींदो। आउं चवंदो आहियां इल्मु वधे, माण्हुनि खे पाण पंहिंजी ज़िमेदारी खणनि, जेसि ताणी असां मुल्क जी, असां पंहिंजे वतन जी पाण पंहिंजे ॿारनि जी ज़िमेदारी न खणंदासीं त असां हमेशह फेल रहंदासीं। छो त इहे ई ॿार अगरि असांजा कंहिं अहिड़ी फॉरेन कंट्रीज़ में विया, किथे विया, इदारे जो नालो न वठंदा, हू पंहिंजे मुल्क जो नालो वठंदा, पाकिस्तान जो नालो वठंदा, त असां उन पाकिस्तान जा हिकिड़ा माना हिकिड़ा सम्झो की उन शहर जा आहियूं। त आउं चवंदो आहियां त हर शहरी, हर ज़िमेदार खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त हू पंहिंजी ज़िमेदारी सम्झनि ऐं हिननि स्ट्रीट ॿारनि लाइ थोरो टाइम कढनि। ऐं हीअ सिर्फ़ु असांजे तव्हांजे लाइ न आहे, पूरे समाज जो हिकिड़ो मसइलो आहे। ऐं स्टेशनरी ॾियणु चाहियो था, असांजे खेमा स्कूल में अचो, डोनेशन करणु चाहियो था, मुंहिंजो मोबाइल नंबर ऐं चओ त उहो बि तव्हां सां शेयर करे छॾियां। पर VHB में असांजो सभु कुझु कॉन्टेक्ट्स आहिनि ऐं तव्हां ईज़ी अची करे, मुस्लिम सोसाइटी में असांजो ऑफिस आहे, ईज़ी थी करे तव्हां असांखे डोनेट कयो, पंहिंजे पुराणा बुक्स डोनेट कयो, बैग डोनेट कयो, शूज़ डोनेट कयो, कोई ड्रेस आहे उहा डोनेट कयो, बैग पुराणा सा के बैग आहिनि उहे, माना तव्हां पेंसिल जो बि अधु असांखे ॾेई सघो था, छो त उहा अधु बि कंहिं ॿार जे लाइ यूज़ अचे। तव्हां रबड़ आहे, कोई शॉर्पनर आहे, इहे सभु शयूं तव्हां असांखे प्रोवाइड करे सघो था। ऐं इहो न सम्झो त कंहिं हिकिड़े न हिकिड़े ॿार वटि वेंदो त उहो पोइ हुनखे महीनो 2 महीना 3 महीना हुनजा गुज़री वेंदा। अच्छा, मूंखे हिन सां तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि सां ॾाढो सुठी ॻाल्हि लॻी त कुझु माण्हू अची बर्थडे हुते सेलिब्रेट कंदा आहिनि, ऐं असीं केतिरा ई पेरेंट्स आहियूं जेके ॿारनि जी बर्थडे ते घर में वेही उन्हनि खे खाराईंदा आहियूं, जेके बि सुठो खाईंदा आहिनि। ऐं इन जहिड़ी हैप्पीनेस का बि कान्हे का त तव्हां उन्हनि ॿारनि सां गॾु वञी जेको आहे पंहिंजी सालगिरह सेलिब्रेट था कयो, जेके तव्हां सां रियल ख़ुशी में था थियनि। हिकु त फेक ख़ुशी आहे, ठीकु आहे, ताड़ियूं वॼियूं, हर को केक खाई निकितो हलियो थो वञे, उन में सिर्फ़ु रस्म न, पर जेका तव्हां ॻाल्हि कई ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए त दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके तव्हां वटि अची पंहिंजे ॿारनि जो पंहिंजी सालगिरह, पंहिंजे बचनि जी सालगिरह हुते अची कनि था ऐं उन्हनि ॿारनि सां जेके आहिनि ख़ुशियूं वंडनि था। ईअं ई असांखे करणु खपे, चाहे ईद हुजे, चाहे ईद मिलाद नबी हुजे, चाहे असां वटि कहिड़ी बि ख़ुशी जो ॾींहुं हुजे, त असां उन्हनि खे सेलिब्रेट करण सां गॾोगॾु इवन असां पंहिंजे शादियुनि जी जेके देगूं बचंदियूं आहिनि उहे फिटी करण जे बजाए अहिड़नि जायुनि ते जेको प्रोवाइड कयूं ताकी जेको उन्हनि ॿारनि में हिकु चाह अचे, उन्हनि में उहे बि सुठी शयुनि सां करे सघनि। कपिड़ा असांजा भले मां भला हूंदा आहिनि, उहो असां हेॾे फिटी करण जे बदिरां उहो उन्हनि ॿारनि ते पहुचाए सघूं था। त इहो मूंखे ॾाढी ख़ुशी थिए त तव्हांजे स्कूल में अहिड़े क़िस्म जी बि माण्हू आहिनि। छो ॾिसो असांजे सोसाइटी में भला माण्हू आहिनि, बिल्कुलु सर, ठीकु आहे। अॼु बि तव्हां फ्लड लाइ जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदो त माण्हू घर जो पंहिंजो ज़ाती कंबल बि ॾियण लाइ तयारु आहे त ठीकु आहे, उहो हुनजे कमु अचे। पर सही ॻाल्हि इहा आहे त सोसाइटी में एतिरा कई माण्हू आहिनि जेके उनखे नेगेटिव तौरु यूज़ करे ऐं माण्हुनि जो जेके आहिनि उनजे उमेदुनि ते पाणी फेरींदा आहिनि। मतिलबु उहो जेको ॾिए थो उहो गुम थी थो वञे।
पर तव्हांजो स्कूल आहे, कॾहिं बि माण्हू उते विज़िट करे सघनि था, उनखे ॾिसी सघनि था, उन में जेतिरी तरह जी हेल्प करणु चाहिनि था करे सघनि था। इवन गर्मी आहे त सोलर जो जेको आहे हिकिड़ी नंढी प्लेट हिकिड़ो पखो ॾेई सघनि था, त उहो उन्हनि ॿार उन गर्मी खां बची सघनि था, बोर्ड ॾेई सघनि था। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए त तव्हां हेॾे बहितरीनु कास लाइ कमु कयो था, ऐं अलाह साईं हमेशह तव्हांखे हिन में कामयाबु कंदो, असांजी दुआ हूंदी। ऐं मीडिया 360 जॾहिं बि का ज़रूरत पए तव्हांखे, असां सोशल मीडिया जे थ्रू या तव्हांजो कॾहिं बि को मैसेज हुजे, को पैगाम हुजे, त असां तव्हां सां गॾु आहियूं। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच सर, असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिकु दफ़ा वरी असां 360 मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असांजे मक़सद खे थोरो उजागर कयो। ऐं हीअ हिकिड़ी नवाण हूंदी आहे, माण्हुनि ताणी मैसेज पुॼाइण बि इहा हिकिड़ी वॾी सदक़ा जारी आहे। ऐं इनशाला मूंखे उमेदु आहे त जेके बि साथी, जेके बि दोस्तनि ताणी मैसेज ॾींदव त ज़रूरु हिकु दफ़ा सोचंदा कि हीअ समाज जी भलाई जो कमु आहे, सिर्फ़ु असांजो तव्हांजो न पर के सभिनि जो कमु आहे। मिली करे कंदासीं इनशाला ताला। अॼु असां ॿ ॿार खे सेट पिया कयूं, ज़िंदगी जो रस्तो ॾेखारियूं, सुभाणे असां 50 खे ॾेखारींदासीं। सो मां हिन सोसाइटी जो हिसो आहियां। कई माण्हू आहिनि जेको कमु करणु चाहिनि था, लेकिन उन्हनि खे चाहे जो प्लेटफॉर्म न आहे। मिसाल तौरु मां ज़ाती तौर ते स्कूल नथो खोले सघां, मूं वटि टाइम न आहे। कई असांजा दोस्त आहिनि नथा करे सघनि, पर उन्हनि वटि इहो आहे त किथे ॾियणु चाहिनि था, पर उन्हनि खे सही प्लेटफॉर्म न मिलंदो आहे। पोइ उहो आख़िरकार ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, पोइ इहे गाॾी में वेंदे शीशे लाइ कंहिं फ़क़ीर खे ॾेई था वञनि ताकी हिननि खे जिन्हनि खे ॾियणु खपे, ठीकु आहे, उन खां भले ख़ासि थियनि। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, अॼु जे पॉडकास्ट में असांखे तमामु वॾी ख़ुशी थी त दुनिया में अहिड़ा दुनिया जहिड़ा बि माण्हू आहिनि जेके पंहिंजे बचनि खां हटी करे पंहिंजे लाइ सोचण खां वधीक करे जेको आहे उन्हनि ॿारनि लाइ सोचनि था, जेके घिटीअ में नशो कनि था, आवारागर्दी कनि था, सोसाइटी ते बोझ आहिनि, चोरियूं कनि था या ग़लति रस्ते ते हलिया वञनि था। उन्हनि खे उन रस्ते खां हटाए करे सभ खां पहिरियों उन्हनि खां गंदियूं आदतूं कढिजनि, पोइ उन्हनि खे तालीम जो शौक़ु ॾिनो वञे, ऐं वॾी सुठी ॻाल्हि जेका हुई उन्हनि खे स्किल ॾिनो वञे त हू सोसाइटी ते बोझ न थियनि, बल्कि पंहिंजे घर वारनि जो ऐं हिन सोसाइटी लाइ सुठो किरदारु अदा करे सघनि। तव्हां बि अगरि इन इदारे जी का मदद करणु चाहियो था, किताब जी सूरत में थी सघे थी, स्टेशनरी जी सूरत में थी सघे थी, पेंसिल, पेन, सोलर, पखो, उहो जेको तव्हां ॾेई सघो, ज़रूरी न आहे तव्हां पैसा ॾियो, पर तव्हां पंहिंजे हथनि सां उहा शइ उते वञी प्रोवाइड करे सघो था। ऐं ज़रूरी न आहे तव्हां नाला पंहिंजा हुन में शो कयो। कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि तव्हां नेकी कंहिं हिकु हथ सां ॿिए खे ख़बर न पए, त तव्हां ईअं बि करे सघो था। तव्हां मदद कयो ऐं ॿारनि खे इहो सम्झी करे मदद कयो त हू तव्हांजी औलाद वांगुरु आहिनि, हू बि कंहिंजी औलाद आहिनि। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।